बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी जो है पार्ट्स ऑफ स्पीच के बे पार्ट प्रोनाउन के बारे में पढ़ूँ था। इन अग में असी जो है प्रोनाउन के पहिरें काइंड पर्सनल प्रोनाउन के बारे में जो असां पढ़ी आया आहियूं, जंहिंमें असी जो उनके सब्जेक्टिव केस, ऑब्जेक्टिव केस और पॉजिटिव केस के बारे में जो है चार्ट की मदद से पढ़ियोसीं। असां जो इन खां पहिरें लेक्चर में जो है असी पर्सनल प्रोनाउन जा जो केस, सब्जेक्टिव केस, ऑब्जेक्टिव केस और पॉजिटिव केस के बारे में पढ़ियोसीं। उन सां गॾु बाबा उनजे जो है असां फर्स्ट पर्सन जो सिंगुलर और उन बाद में मस्कुलाइन जेंडर से वो ताल्लुक़ रखे तो, फेमिनाइन जेंडर से ताल्लुक़ रखे तो, या जो न्यूट्रल जेंडर से ताल्लुक़ रखे तो, या कॉमन नाउन जो कॉमन नाउन जेंडर से जो ताल्लुक़ रखे तो, इन बारे में असां जो इन खां पहिरें लेक्चर में पढ़ी आया आहियूं। अज जो है असां पंहिंजे लेक्चर में जो पर्सनल प्रोनाउन जो पहिरियों केस है, सब्जेक्टिव केस है, उनजी जो असां प्रैक्टिस कंदासूं ऐं असां जो ॼाणण की कोशिश कंदासूं तो आया जो है प्रोनाउन जो है नाउन की जगह ते जो कम करे तो, जेका कम जो नाउन करे तो साॻाई उहे कम जो प्रोनाउन करे तो। इन जे करे असां जो अज पांजे इन पहिरें जो जैसे जो खणी काइंड पर्सनल प्रोनाउन जो असां प्रैक्टिस कयूं था, जैमें सब का पहिरें असां जो है सब्जेक्टिव केस के बारे में जो पढ़ंदासूं। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां मथे लिखियो आहे जो पार्ट्स ऑफ स्पीच जो असांजो पार्ट आहे वो प्रोनाउन आहे। प्रोनाउन के पहिरें काइंड जो पर्सनल नाउन के बारे में असां जो अॼु पढ़ूं था पिया ऐं पर्सनल प्रोनाउन में जो पहिरियों जो सब्जेक्टिव केस है असां उनके बारे में पढ़ूं था पिया। सब खां पहिरें मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हमेशा जो है सब्जेक्टिव केस जो है चाहे नाउन हुजे चाहे जो प्रोनाउन हुजे, जेकॾहिं असां हमेशा जो है प्रोनाउन के नाउन जगह ते रिप्लेस कंदा आहियूं, उन जगह ते जो है इस्तेमाल कंदा आहियूं, तो ज़ाहिर आहे सब्जेक्ट चाहे नाउन हुजे चाहे सब्जेक्ट जो प्रोनाउन हुजे हमेशा जो वर्ब खां पहिरें इस्तेमाल थींदो आहे। सब्जेक्ट और ऑब्जेक्ट के मालूम करण जे लाइ हमेशा जो है वर्ब खां सवाल पुछबा आहिनि। वर्ब खां जो सवाल पुछण जे लाइ असां जो है जेकॾहिं पर्सोनिफिकेशन के बारे में पुछूं था पिया, पर्सन्स के बारे में पुछूं था पिया, ज़ाहिर असां पर्सनल प्रोनाउन पढ़ी रहिया आहियूं, ज़ाहिर असां जो इन जो तज़कुरो कंदा आहियूं। जेकॾहिं पर्सन्स के बारे में असां पुछूं था पिया तो पोइ असां जो है वर्ब का जो है हू जो सवाल पुछंदा आहियूं। फादर असां जो पहिरें मिसाल के लिए आई राइट अ स्टोरी, मां कहानी लिखा तो। हाँ ज़ाहिर आहे जो इहो कहीं न कहीं जो पर्सन की जगह पे इस्तेमाल कयो थी जो आमद हुजे, अली हुजे, को बो हुजे, आहे जो उनकी जगह पे रिप्लेस थियो आहे। तो हाँ चवण जो मकसद इहो जुमले में हमेशा जो नाउन और प्रोनाउन जो जुमले में कम जा कंदड़ होंदा आहिनि, फाइल होंदा आहिनि, एक्शन डूअर्स होंदा आहिनि। तो हाँ जो है असां जेकॾहिं पंहिंजे सब्जेक्ट के बारे में मालूमात करण चाहियूं था तो आया असांजो जुमले में सब्जेक्ट केर आहे, तो पोइ असां उनजो जो है वर्ब खां जो हू ऐं वाट जा सवाल असां जो आहियूं वर्ब खां पुछंदा आहियूं। जेकॾहिं वर्ब असांखे हू ऐं वाट जा रिप्लाई जवाब ॾिए थो तो पोइ असां ईअं सम्झूं था त जो वर्ब खां पहिरें अॻु में जो नाउन या प्रोनाउन इस्तेमाल थियो आहे, इहो इन जुमले में जो है वर्ब जो सब्जेक्ट है, इन जुमले में इहो वर्ब जो फाइल है। हाँ अचो तो असां भी पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं था ऐं अड़े तरीक़े से असां वाट ऐं जो हू जा सवाल जो वर्ब का पुछी असां उन में जो रिप्ले अचे तो उन रिप्ले के आधार पर असां जो उनके सब्जेक्ट जो असां उनके मुंतखब कयूं था। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। हाँ असां ॾिसूं था हिते जो आई राइट स्टोरी, तो हाँ ॾिसूं तो असांजे इन जो है जुमले में असांजो वर्ब केरु आहे, असां ॾिसूं था असांजे जुमले में जो वर्ब है वो राइट है। हाँ राइट का असां पुछूं था हू राइट अ स्टोरी, स्टोरी केर पढ़े तो, जेकॾहिं उनके जवाब में जो असांखे जवाब मिलंदो, जो जवाब असांखे मिले तो असां सम्झो बाबा इहो जो है इन में जुमले में जो सब्जेक्ट है ऐं जुमले में जो सब्जेक्ट जो कम जो कंदड़ है। हाँ तो हू राइट अ स्टोरी, स्टोरी केर पढ़े तो जवाब आयो आई राइट अ स्टोरी। आई जो असांखे हाणे हिते खबर पई आई जो इहो हू जे रिप्ले में आयो, इन जे करे जो इहो असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमले में जो इहो सब्जेक्ट जो कम करे रहियो आहे। तो हाँ इन जो आई जी जेकी हालत थी वही इहो ज़ाहिर आहे फाइल आहे। ज़ाहिर आहे जी फाइल की हालत गणबी उहा कहिड़ी गणबी, हालत फैली गणबी, जैसे असां अंग्रेजी में चवंदा आहियूं सब्जेक्टिव केस। जहिड़े तरीक़े से नाउन जो सब्जेक्टिव केस होंदा अहिड़े तरीक़े से प्रोनाउन जो भी ऑब्जेक्टिव केस होंदो आहे। तो हाँ इन जुमले में असांजो आई जो छा थी वियो
सब्जेक्ट थियो इन जे करे इन जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइल हूंदी माना हाणे इहो सब्जेक्टिव केस सां रिलेटेड थी वियो। उन खां बाद में ॿिए जुमले में सम्झो हुई असांजो जेको आहे उहो सब्जेक्ट आहे सॉरी हुई जेको आहे पिले असांजो जेको आहे हुई असांजो सब्जेक्ट आहे ऐं पिले असांजो जेको आहे वर्ब आहे। हाणे असां हिते बि जेको आहे पिले वर्ब खां जेको आहे हू ऐं वाट जो जेको आहे क्वेश्चन कंदासीं जेकॾहिं हुनजो रिप्लाई असांखे ॾिए थो पोइ इन जुमले में बि असांजो जेको आहे हुई सब्जेक्ट हूंदो अदरवाइज़ न। हू पिले हाकी त जवाब में आयो हुई पिले हाकी त हुई जेको आहे असांजो सब्जेक्ट प्रोनाउन आहे ऐं हिते कमु जेको आहे उहो सब्जेक्ट जो करे थो पियो इन जे करे इन जी हालत बि इन जुमले में जेकी थींदी वञे हालत फ़ाइली थींदी वञे। उन खां पोइ असांजो टियों जुमलो आहे यू बाय बनानास तूं केला ख़रीद कई थो त बाय असांजो इन जुमले में जेको आहे वर्ब आहे वर्ब आहे त इन खां बि असां जेको आहे वाट ऐं हू जा जेको आहे सवाल कंदासीं जेकॾहिं उनजो जवाबु असांखे ॾिए थो त पोइ इन जुमले में असांजो यू जेको आहे उहो सब्जेक्ट आहे। वाट बाय बनाना वाट जे रिप्ले में नथो अचे वाट हमेशह जेको आहे बेजान शयुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। सिर्फ़ु इंसान के अलावा जेकी भी शयूं आहिनि उन्हनि जे लाइ सब्जेक्ट मालूम करण जे लाइ या ऑब्जेक्ट मालूम करण जे लाइ असां वाट खे इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे वाट जे रिप्लाई में नथो अचे असां हू जो रिप्लाई ॾिसूं हू बाय बनानास केला ख़रीद करे थो जवाबु आहे थो यू त माना यू असांजो जेको आहे इहो प्रोनाउन आहे ऐं जुमले में जेको कमु करे थो पियो उहो सब्जेक्ट जो कमु करे थो पियो इन जे करे इन जी हालत बि कहिड़ी थींदी वञी हालत फ़ाइली थींदी वञी असां बि इनखे चई सघूं था त इहो असांजो सब्जेक्टिव केस आहे। उन खां बाद में अॻिते अचोसि ही रीड्स आ न्यूज़पेपर हू अख़बार पढ़े थो रीड जेको आहे असांजो वर्ब आहे वर्ब खां ई असां जेको आहे सवाल पुछंदासीं त हू रीड्स आ न्यूज़पेपर केरु अख़बार पढ़े थो जवाबु आयो ही रीड्स आ न्यूज़पेपर त ही असांजो जेको आहे प्रोनाउन आहे ऐं जुमले में असांजो जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे थो पियो इन जे करे इहो सब्जेक्टिव केस आहे त हालत इन जी कहिड़ी थींदी वञे हालत फ़ाइली थींदी वञे। उनका बाद में आए शी सिंग्स अ ब्यूटीफुल सॉन्ग हू एक खूबसूरत गीत गाए थी तो सिंग्स जेको असांजो इन जुमले में जेको वर्ब आहे ऐं इन वर्ब का असां जेको वाट ऐं हू जा सवाल पुछंदासीं जेकॾहिं वाट ऐं हू जो असांखे जवाब मिले तो असां सम्झी वेंदासीं बाबा शी जेको असांजे इन जुमले में सब्जेक्ट आहे। Who sings a beautiful songs केर खूबसूरत गानो गाए तो जवाब आयो she sings a beautiful song हू खूबसूरत गानो गाए थी त इन मां असां खबर पई शी जेको असांजो प्रोनाउन आहे वो जुमले जो जेको आहे सब्जेक्ट आहे इन जे करे इन जेकी हालत थींदी वञी हालत फ़ाइली थींदी वञी इहो सब्जेक्टिव केस आहे। उन खां पोइ चयोसि हिकु वेठो जुमलो आहे असांजो इट लाइक्स एपल्स हू सूप पसंदि करे थो हू लाइक्स एपल्स असांजे वर्ब आहे इहो सवाल ॿुधायो हू लाइक्स एपल केरु सूप पसंदि करे थो जवाब आयो इट जेको असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमले में असांजो जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे थो पियो इन जे करे इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी अंग्रेजी में जंहिंखे सब्जेक्टिव केस चइबो आहे। उन खां पोइ असांजो आख़िरी जुमलो आहे दे वॉश देयर हैंड्स उहे पंहिंजा हथ धोइनि था वॉश असांजो वर्ब आहे इन खां बि असां हू जा सवाल पुछंदासीं हू जा रिप्लाई ॾिए थो त पोइ दे असांजो जेको आहे प्रोनाउन आहे ऐं जुमले में जेको आहे इहो सब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे ऐं इन जी जेकी हालत हूंदी उहा हालत फ़ाइली हूंदी। हू वॉश देयर हैंड्स केर पंहिंजा हथ धोइनि था जवाब आयो दे वॉश देयर हैंड्स उहे पंहिंजा हथ धोइनि था दे जेको असांजो प्रोनाउन आहे ऐं जुमले में जेको आहे सब्जेक्ट जो कमु करे रहियो आहे ऐं जेकॾहिं इन जी जेकी हालत आहे उहा हालत फ़ाइली आहे सम्झि हूंदा जो सब्जेक्टिव केस में आहे। हाणे इन खां बाद में असीं जेको आहे पंहिंजे अॻे लेक्चर में जेको आहे त वर्ब खां जेको आहे ऑब्जेक्ट जे बारे में सवाल पुछंदासीं असां वर्ब खां जेको आहे ऑब्जेक्ट जे लाइ जो सवाल पुछंदासीं। हाणे जहिड़े तरीक़े सां असां वर्ब खां जेको आहे उन जो सब्जेक्ट मालूम करण जे लाइ हू ऐं वाट सां जेको आहे सवाल पुछा जेके इन जा रिप्ले असांखे मिलिया त उहो असांजो जेका हुया सब्जेक्ट उहो असांजो सब्जेक्ट ॼणो जेकॾहिं असांखे वाट ऐं हू जो रिप्लाई न मिलिया त पोइ असां चवंदा आहियूं जुमले में को बि जेको आहे उहो सब्जेक्ट न आहे। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हू हमेशह जेको आहे पर्सन्स जे लाइ जेको आहे इस्तेमालु थिए थो पियो ऐं जॾहिं त वाट जेको आहे पर्सन्स खां अलावा जेका बि जानवर आहिनि जीत आहिनि जेकियूं बि शयूं आहिनि उन्हनि जे बारे में उन्हनि जो सब्जेक्ट जेकॾहिं असां मालूम करणु चाहियूं था त पोइ उन जे लाइ असांखे जेको आहे वाट इस्तेमालु करणो पवंदो आहे न त अदरवाइज़ असां जेको आहे पर्सोनिफिकेशन खे ज़ाहिर करण जे लाइ असां जेको आहे हू इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे चवण जो मक़सदु आहे त असां हिते जेको आहे इन जा सब्जेक्टिव केस ऑब्जेक्टिव केस पॉजिटिव केस लिखिया आहिनि। अॼु हाणे असां जेको आहे सब्जेक्टिव केस जे बारे में जेको आहे प्रैक्टिस कई ऐं प्रैक्टिस जे ज़रिए असां ज़ाहिर कयो त वर्ब खां पहिरीं जेका शइ हूंदी आहे उहा
हमेशह जो सब्जेक्ट होंदो आ जुमले में कम जो कंदड़ होंदो आ जंहिंमें असां अंग्रेजी में जंहिंखे असां सब्जेक्ट भी चवंदा आहियूं ऐं उन सां गॾु असां उनखे एक्शन डूअर भी चवंदा आहियूं। त हाणे चवण जो मक़सदु आहे त अॼु जेको सब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ियो। इंशाअल्लाह असां जेको आहे पंहिंजे अॻे लेक्चर में जेको आहे ऑब्जेक्टिव केस जे बारे में मिसालनि सां पढ़ंदासूं ऐं असां उन ऑब्जेक्ट खे मालूम करण जे लाइ ॿुधाए चऊं तव्हांखे ऑब्जेक्ट खे मालूम करण जे लाइ जेके पर्सन सां रिलेटेड आहे असां जेको आहे सब्जेक्ट मालूम करण जे लाइ होम इस्तेमालु कंदा आहियूं ऐं जेको आहे ऑब्जेक्ट जेकॾहिं पर्सनिफिकेशन खां अलावा जेको आहे त पोइ उनजे इस्तेमाल जे लाइ बि जेको आहे उनखे मालूम करण जे लाइ बि असां जेको आहे वाट सां जेको आहे सवाल पुछंदा आहियूं। इंशाअल्लाह हाणे असां जेको आहे पंहिंजे अॻे लेक्चर में जेको आहे प्रोनाउन जे जेको आहे ऑब्जेक्टिव केस जे बारे में पढ़ंदासूं। दोस्तों जेकॾहिं अॼु जी वीडियो तव्हांखे असांजी पसंदि आई हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।